रियासती पाकिस्तान में हाणे सियासी भौचाल वॾो आहे। उन बावजूद वफ़ाक़ी सरकार सियासी मज़ाक बंद न पई करे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार सिंध तरक़ी पसंद पार्टी अॻवान डॉक्टर कादिर मक्सी जुणेजा हाउस रियासती में सुल्तान जुणेजो सां फोत थी वियल सोट उस्ताद मुनव्वर जुणेजो ऐं मंज़ूर जुणेजो जी ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुनजो त सॼी सिंध दरिया जे पाणी जे पलिजे थी। ही सिंध दरिया जो 6 करोड़ इंसाननि खे पाले थो। सिंध दरिया मां केनाल ज़रिए पंजाब जे रेगिस्तान खे जेकॾहिं पाणी ॾिनो वियो त सिंध बंजर थी वेंदी। असां वटि जीअण जो ज़रियो सिंध जो पाणी आहे। पहिरियां कालाबाग डैम जे नाले ते असांजो रत सुकाइण जी कोशिशि कई वई, जंहिंजो सिंध मज़ामत कई त कालाबाग डैम न ठहियो। हाणे वरी सिंध खे सुकाइण जी ॻाल्हि करे असांजे शहरग कटण जी ॻाल्हि कई पई वञे। हुननि केनालनि जे मनसूबनि ते ठपो आसिफ अली ज़रदारी जो लॻायल आहे। पीपी जा चूंडियल MNA MPA अवाम आॾो केनाल न ठहे जी ॻाल्हि सिंधी माण्हुनि खे थधो करण लाइ कनि था। हुनजो त PPA वारा पंजाब सां हिन समूरे मुनाफ़िक़ीअ में गॾु आहिनि। अवाम जागी रहिया आहिनि। उहे रोडनि रस्तनि ते निकिता त अरबनि रुपया ख़र्च करण बावजूदि हिननि केनालनि में पाणी कोन वेंदो। इन्हनि केनालनि में पोइ वारी उॾामंदी। इन मौक़े ते मोहम्मद साबन जुणेजो, जमील जुणेजो, सैयद फ़तह अली शाह समेत समेत कारकुन मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।